अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वलीकार आवया मारवी तहीम सबका पेरी शामिल कंदासी हेडलाइंस। आसिफ अली जरदारी ऐं बिलावल भुट्टो जरदारी जो MK पाकिस्तान जे अफगान ख़ालिद मक़बूल सिद्दीकी सां टेलीफोनिक राब्तो। गडियल अपोज़िशन में शमूलियत बाबत ख़यालनि जी ॾे वठि, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी खे मुलाक़ात जी दावत। MK वफ़द जी आसिफ अली जरदारी सां 24 कलाकनि अंदरि मुलाक़ात जो इम्कान। PDM सरबराह मौलाना फज़ल मांझी बादराबाद में MKM अगवाड़नि सां मुलाक़ात। मौलाना फज़ल मांझ चयो आहे त MKM सां मुलाक़ात सुठी रही, मुतमइन थी वञी रहियो आहियां, जल्द क़ौम जे साम्हूं नतीजा अची वेंदा। इमरान खान क़ौम जो नुमाइंदो नाहे रहियो, हाणे इत्तेहादी हुकूमत सां गॾु नाहे। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो आहे त मौलाना फज़ल मांझी जी राय खे अहमियत ॾियूं था, हुकूमत में हूंदे असांजा कारकुन गुम आहिनि। ऑफिसूं खोलण वारी वाइदे ते बि अमल दरामद नाहे कयो वियो। बेतमादी रिथ के मुंह बदिरां PTI हुकूमत जा देर वारा हथकंडा बर्दाश्त जोगा नाहिनि। बिलावल भुट्टो जरदारी ऐं शहबाज शरीफ विच में टेलीफोनिक राब्ते में इतफ़ाक़। अखबारनि जो चवणु आहे त इमरान खान खे मुआशी ॾोहनि ते आवाम माफ़ न कंदो, वज़ीर आज़म ऐं हुन जे साथारियुनि खे भॼण न ॾिनो वेंदो। क़ौमी असैम्बली में अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ चयो आहे त इमरान न्यासी जो कूड़ सॼी दुनिया जे साम्हूं अची चुको आहे। नवाज़ शरीफ जे दौर में तरक़ियाती मनसूबा शुरू कया, आवाम जो पैसो बर्बाद थी वियो। ब्रॉडशीट चवे थो त शरीफ ख़ानदान बेॾोही आहे। ब्रॉडशीट जे CEO नवाज़ शरीफ का माफ़ी घुरे वरिती। नवाज़ शरीफ ई क़ौम जो मसीहा आहे। ऑपोज़िशन जो एहतजाज त समझ में अचे थो, हुकूमत जे एहतजाज ते वञण वारी ॻाल्हि समझ खां ॿाहिरि आहे। ही चाहिनि था त बेतमादी जी रिथ असैम्बली में पेश न थी सघे। सुध समा वारी सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त इमरान खान तौबा करे ऐं जिन माण्हुनि ते कूड़ा केस दाख़िल कया उन्हनि खां माफ़ी घुरे। जॾहिं ॿार हराईंदा आहिनि त रांदि ख़राब करण जी कोशिश कंदा आहिनि। इमरान खान बि ॿारनि वारियूं हरकतूं करे रहियो आहे। इमरान खान नवाज़ शरीफ खिलाफ 65 रुपयनि जी बि करप्शन साबित न करे सघियो। नवाज़ शरीफ खे त रब पाक सरखुरू करे छॾियो, पर मौसी जे बयान इमरान खान खिलाफ चार्जशीट आहे। मुस्लिम लीग मुंची नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त इमरान खान खे ॿुधाइणो पवंदो त क़ौम जो पैसो पंहिंजे इंतकाम जी बाहि थधी करण ते बहाने जो इख्तियार कंहिं ॾिनो। नवाज़ शरीफ जो जबर तव्हांजी जबर खां खटी वियो आहे। वज़ीर आज़म पारां इस्लामी मुल्कनि खे अणधुरो रहण जो मशवरो। इस्लामी मुल्क कंहिं ब्लॉक में वञण या जंग जो हिसो बणजण बदिरां मुतहद रहनि। मुसलमान ॾेढ अरब आहिनि, पर उन्हनि खे अहमियत नथी ॾिनी वञे। समूरनि मुसलमान मुल्कनि जी पंहिंजी पढ़ी पॉलिसी आहे। वज़ीर आज़म इमरान खान जो OIC कॉन्फ्रेंस जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब। संदसि वधीक चवणु आहे त मुसलमाननि खे दहशतगर्दी सां ॻंढियो वियो। मज़हब जो दहशतगर्दी सां को बि तालुक़ न आहे। इस्लामोफोबिया हिकु हक़ीक़त आहे। असांखे पंहिंजो मौक़िफ़ अॻिते वधाइणो पवंदो। भारत कश्मीर में ॿाहिरां माण्हुनि खे आणे मुसलमाननि खे अक़लियत में तब्दील करे रहियो आहे। भारत कश्मीर जे ख़ासि हैसियत खे गैर क़ानूनी तौरु ख़तमु कयो आहे। आलमी बिरादरी भारत जे गैर क़ानूनी क़दमनि ख़िलाफ़ क़दम खणे। ताबाबद सही और तग़य्युर के बली है, हम ताबाबद सही और तग़य्युर के बली है। हम मुस्तफ़वी है, हम मुस्तफ़वी है। दीन हमारा दीन मुकम्मल, इस्तेमार है बातिल अरज़ल, खैर है जिद्दो जहद मुसलसल। इंदल्लाह 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 इंदल्लाह, अल्लाह
इस्लामी सरकार तंज़ीम जी पढ़ी वज़ीरनि जी 48 कॉन्फ्रेंस में 57 मुसलमान मुल्कनि जा पढ़ी वज़ीर मुक़र्रिर ऐं मेहमान शरीक इजलास में कश्मीर फ़लस्तीन ऐं इस्लामोफोबिया समेत 140 क़रारदादूं पेश कई वेंदियूं। दहशतगर्दी तकरार जो हल एजेंडा में सेर फ़हरिस्त। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा से सऊदी पढ़ी वज़ीर शहजादा फैसल बिन फरहान अल सऊद की मुलाकात। DGSPR जो चवणु आहे त मुलाकात दौरान इलाक़ाई सलामती ऐं अफ़गानिस्तान की सूरत हाल ते ॻाल्हियूं कई वियूं। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो त पाकिस्तान सऊदी अरब सां लाॻापन खे क़दर जी नज़र सां ॾिसे थो। घोसपुर मां हिक ॾींहुं अॻु गिरफ़्तार कयल नौजवान के पंजाब पुलिस गोलियूं हणी मारे छॾियो। मुक़ाबले जी दावा। इमरान मीराणी घोसपुर के कच्चे वारे इलाइक़े ॻोठ पीर बख्श मीराणी जो रवासी हो। वासन वासिफ नौजवान के सादकाबाद पुलिस हिक ॾींहुं खंबे खणी वई हुई। मीरपुर खास जी बेरिंग सिटी में 11,000 वोल्टेज की तारुनि मां बिजली जो करंट लॻण सबबि बोरियत फौतियुनि जी सुञाणप 52 वरीह जे बच्चू खास केली ऐं गुलजार अली राजपूत तौर थी। लाश सिविल अस्पताल मीरपुर खास मुंतकिल। गढ़ी खैरो तालके में दुहारनि खिलाफ पुलिस जो ऑपरेशन। पुनू भट्टी ऐं दुदापुर थाणनि जी हदनि में SSP हुकूमत जैकबाबाद जी अॻवानी में शुरू कयल ऑपरेशन में जैकबाबाद, शिकारपुर ऐं क्रमबश दादकोट पुलिस एटालनि हिसो वरितो। दुहारनि जे ठिकाणनि ऐं मोर्चनि खे राहे पट ॾेई साड़ियो वियो। खैरपुर ऐं भरपासे गैस स्टोव पकड़जी वई। 3 खां वधीक ॿार अस्पताल दाख़िल। मर्ज़ में वरतल ॿारनि जो तालो खैरपुर, टेहड़ी, प्यालो, टंडो मस्ती ऐं ॿिनि इलाइक़नि सां आहे। टंडो गुलाम हैदर बरसा ॻोठ रमज़ान निज़ामाड़ी में बाहि 4 घड़ी सड़ी रखी विया। पोरेतनि जे घरनि में पियल समूरो सामान सड़ी पियो। फायर ब्रिगेड गाड़ी पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो। मीरपुर खास बरसा ॻोठ कलोड़ा बिरादरी जे ॿिनि पोरेतनि जे कखाइन घरनि खे बाहि अलॻि सड़ी ख़ाक थी वियो। माशाल्लाह कलंदर सोना है, माशाल्लाह कलंदर सोना है। सेवन में कलंदर लाल शहबाज जो 717 उर्स मुबारक शुरू। मेले में शिरकत लाइसेंस समेत मुल्क के कुंड कुर्स का ज़ायरीन की आमद जो सिलसिलो जारी।